अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया तव्हांजो पंहिंजो सईद तुनियो। प्रीवियस वीडियो में मां तव्हांखे इहो ॿुधायो त सोराब सुमरे खे पाण वीडियो लिंक ते वठंदासीं ऐं उनखां सवाल कंदासीं त सोराब सुमरे आख़िर अहिड़ो कहिड़ो सवाल कयो निगत नाज़ खां जो हू इंटरव्यू छॾे हली बि वई या न, मोटी आई या न, प्रोग्राम कयईं न, उन ते ॻाल्हाईंदासीं। त सोराब सुमरे खे लिंक ते मां वठी छॾिया वीडियो ते। अस्सलाम वालेकुम सोराब सुमरो, छा हाल वाल आहे? जी वालेकुम अस्सलाम सईद तुनियो साहब, छा हाल आहे? वाह, ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक? सोराब, मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे त तव्हां जॾहिं कंहिं बि महिमान खे प्रोग्राम में इनवाइट कंदा आहियो, घुराईंदा आहियो, त उन्हनि सां पहिरियों कुझु तय थियल हूंदो आहे सवालनि जवाबनि जो सिलसिलो, या तव्हां स्पॉन्टेनियस मतिलबु उते ई सवाल जवाब कंदा आहियो ऐं महिमान खे ख़बर ई न हूंदी आहे त मूंखां छा पुछण वारा आहिनि ऐं छा जेको आहे सो मूंखां सवाल थींदा? न भाउ, अॻु में तय थियल न हूंदो आहे त कहिड़ा अॻु में इहो क्रिकेट त न आहे जो अॻु में मैच फिक्स करे छॾियूं। सवाल कुझु लिखंदा आहियूं, तयारी हूंदी आहे, ज़ाहिर स्क्रिप्ट हूंदो आहे ऐं ताहिर अराई साहब आहे, उनजी कुझु रहनुमाई हूंदी आहे, डायरेक्टर आहे ज़हीर मिर्जत, त अॻु में जेको सवाल लिखंदा आहियूं गॾिजी वेही करे, त उन्हनि जी सलाह मशवरे सां ई थींदो आहे। बाक़ी महिमान खे ख़बर न हूंदी आहे त कहिड़ा सवाल आहिनि। हा, कॾहिं कॾहिं को अहिड़ो महिमान अची वेंदो आहे जेको चवंदो आहे त मूंखे अॻु में सवाल ॿुधाए छॾियो, जीअं मां ज़हनी तौर ते तयारु रहां जवाबु ॾियण जे लाइ, छो जो तव्हां अचानक को अहिड़ो सवाल कंदव मां जवाबु न ॾेई सघां, त पोइ असां वटि एडिट जो ऑप्शन हूंदो आहे, उहो जेकर जवाबु नथो ॾियणु चाहे या नथो ॾेई सघे त उहो असां एडिट करे छॾींदा आहियूं, को मसइलो न आहे। बाक़ी अॻु में ई तय न थियल हूंदो आहे त मां साईं तव्हां हे सवाल कंदुमि, तव्हां पोइ मूंसां हीउ जवाबु ॾिजो, अहिड़ी का ॻाल्हि न हुई, तयारी न हूंदी आहे। अच्छा सोराब, तव्हां हाणे मूंखे इहो ॿुधायो त छा इहो पूरो एपिसोड रिकॉर्ड थियो, इहो पूरो एपिसोड असां ॾिसी सघंदासीं या न? न बिल्कुलु, जेतिरो रिकॉर्ड थियो आहे ओतिरो त ॾिसी सघंदा सभई नाज़रीन जेके असांजा आहिनि लाफ्टर हाउस जा व्यूअर्स, जेके माशाल्लाह उहे इंतज़ार में आहिनि, छो जो जेको थंबनेल लॻल हुयो इन क्लिप ते त रिकॉर्डिंग अध में छॾे हली वई आहे। त रिकॉर्डिंग त थी, ज़ाहिर आहे कुझु न कुझु रिकॉर्डिंग थी, जेतिरी रिकॉर्डिंग थी उहा ज़रूरु तव्हां ईद ते ॾिसंदा, नाज़रीन बि ऐं तव्हां बि। बहरहाल ईअं न हुयो जो मतिलबु कुझु बि रिकॉर्ड न थियो या शो रिकॉर्ड न थियो, शो रिकॉर्ड थियो आहे, जेतिरो रिकॉर्ड थियो आहे उहो तव्हां ज़रूरु ॾिसंदव ईद ते। सोराब, निगत नाज़ हूअं त तमामु सुठी निमाणी, डाउन टू अर्थ ऐं तमामु मुख़लिस ऐं बाअख़लाक़ आर्टिस्ट आहे। उन ॾींहुं भला अॻु में जीअं ई स्टूडियो में आई त गुस्से में ई छा, ईअं गुस्से में हुई छा? न गुस्से में त न हुई, ॾाढे सुठे मूड में आई हुई ऐं मतिलबु थोरो टेंशन हुयसि, थोरो परेशान हुई, छो जो उन्हनि जेका मासी हुई उहा हॉस्पिटल में एडमिट हुई ऐं उन्हनि खे उन वक़्तु ई फ़ोन आई त उहा सीरियस थी वई आहे। पर मां उनखे सलाम पेश कयां थो, हिकु आर्टिस्ट, सुठे आर्टिस्ट जी इहा निशानी आहे त खणी केॾो बि घर में टेंशन हुजे या पाण सां कहिड़ो बि वॾो मसइलो हुजे, पर जेका कमिटमेंट उन्हनि कई असां सां असांजे शो में अचण जी, उन्हनि उहा कमिटमेंट पूरी कई ऐं अहिड़े माना परेशानीअ जे हाल में बि ऐं असांजे शो में आई। हालांकि असांजे साम्हूं ई फ़ोन आई हुअसि त हुननि जी मासी जेको आहे 2-3 ॾींहंनि खां पोइ शायदि उहा फोत थी वई, अलाह हुननि खे जन्नत नसीब करे। पर हूअं बि निगत नाज़ ॾाढे सुठे मूड में आई ऐं बिल्कुलु तव्हां चवानी त ग्राउंड टू अर्थ रहंदी आहे, बिल्कुलु फ़क़ीरानी तबियत जी आहे ऐं बिल्कुलु जीअं सादा तबियत हूंदी आहे उअं ई आहे, हुन में का उहा गुरूर तकबुर मगी का बि अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ऐं उन ॾींहुं बि को अहिड़ो को गुस्सो न हुयसि, न कावड़ हुयसि कंहिं ॻाल्हि ते, ॾाढे सुठे मूड में आई ऐं सुठे नमूने सां शुरूआति थी शो जी। सोराब, भला शो जे दौरान, रिकॉर्डिंग जे दौरान बि कुझु अहिड़ियूं शयूं थियूं छा, अहिड़ियूं हरकतूं थियूं छा जंहिंमां निगत नाज़ खे चिड़ाई हुजे या उहो कंहिं ॻाल्हि ते इरिटेट थी हुजे? न भाउ, ड्यूरिंग द रिकॉर्डिंग अहिड़ी का ॻाल्हि न थी हुई ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन शो में आहे ई लाफ्टर हाउस, हुनजो कॉमेडी शो आहे, त हुनजो फॉर्मेट ई अहिड़ो आहे त हुन में कॉमेडी थींदी आहे, हुन में कैरेक्टर बि ईंदा आहिनि मुख़्तलिफ़, उहे बि खिल भोग कंदा आहिनि, मज़ाक़ कंदा आहिनि ऐं हुते सेट ते ड्यूरिंग द रिकॉर्डिंग ॾाढा सुठा हिकिड़ा वाक़ियात बि थींदा आहिनि ऐं अजीब अजीब शयूं थी वेंदियूं आहिनि, पर उन ॾींहुं अहिड़ी का बि ॻाल्हि न थी हुई जंहिंसां कंहिंखे कावड़ लॻे या कंहिंजी दिल आज़ारी थिए। सोराब, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां हिन सॼे मामले खे कीअं टैकल कयो आहे, कीअं हैंडल कयो आहे ऐं जेके कुझु मीडिया ते मसइलो थियो आहे, तव्हांखे बि घटि वधि ॻाल्हायो वियो आहे
ऐं कुझु पॉज़िटिव कुझु नेगेटिव कमेंट्स आया आहिनि त उन्हनि खे तव्हां कीअं टैकल कयो आहे ऐं तव्हां उनखे पंहिंजो कहिड़ा जवाब ॾिना आहिनि, मूंखे इहो बि थोरो ॿुधाइजो। ॾाढे सुठे नमूने सां उन्हनि खे टैकल कयोसीं, हैंडल कयोसीं। ऐं ॿियो ॾुखियो उन्हनि माण्हुनि जो थियो जिन खे ख़बर ई न हुई त सवाल कहिड़ो हुयो, छा हुयो। ऐं हिकिड़ी फेक ID आहे का, उन ते उन्हनि सवाल लिखी छॾियो, कंहिं हरकत कई का अहिड़ी शैतानगिरी, त इहो सवाल हुयो ऐं जंहिं ते निगत नाज़ साहिबा खे कावल लॻी। पर इहो सवाल ई न हुयो जंहिं ते उन्हनि खे का कावल लॻी आहे छा। माण्हुनि हरू जेका आहे चिमके ते बंदूक हलाए छॾी ऐं सभई पोइ असांजे ख़िलाफ़ु लिखणु लॻा। हालांकि ख़बर कंहिंखे कुझु बि न हुई त थियो छा हुयो, मसइलो छा हुयो, कहिड़ो सवाल हुयो जो उन ते इहो सॼो इशू थी वियो। पर माण्हुनि माना बसि शुरू थी विया सभई पंहिंजे लेखे। पोइ उन्हनि खे असां जवाबु ॾिनोसीं ऐं पूरी 13 मिंटनि जी क्लिप जेका यूट्यूब मुंहिंजो चैनल आहे सोहराब सुमरो, उन ते रखीसीं। अली गुल मल्लाह बि हुयो मूंसां गॾु, उन में असां उन्हनि खे सॼो सम्झायोसीं दोस्तनि खे। पर पोइ बि दोस्त न मुड़िया। उहा क्लिप ॾिसण खां पोइ बि वरी माण्हू गारियूं ॾियणु शुरू थी वियूं। पर इहो त हाणे ज़मानो आहे ज़ार, जेको माण्हू इख़लाक़ सां ॻाल्हाईंदो आहे असल में उहो पंहिंजी तरबियत ऐं पंहिंजो इख़लाक़ ॾेखारींदो आहे ऐं पंहिंजो फैमिली बैकग्राउंड बि ॿुधाईंदो आहे पंहिंजे कमेंट्स में। पोइ उन्हनि खे असां मतिलबु लाइट वठंदा आहियूं, बर्दाश्त कंदा आहियूं। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, तनक़ीद हूअं बि बर्दाश्त करणु खपे। सोहराब सुमरो, हाणे मेन सवाल ॾांहुं हलूं था, जंहिंजो जवाबु तक़रीबन पूरी सिंध ॼाणणु चाहे थी। ऐं उहो सवाल मुंहिंजो इहो आहे त तव्हां निगत नाज़ खां कहिड़ो सवाल कयो? अच्छा, अञा इंतज़ार में आहे छो भला? माण्हुनि खे भला ॿियो को कमु कोन्हे छा? सिंध जा ॿिया हेॾा इशूज़ आहिनि यार, तालीम जो इशू आहे, सिंध जे ॿियनि हक़नि ते हेॾा धड़ा था लॻनि, उन्हनि इशूज़ ते ॻाल्हाइनि, उन जे लाइ आवाज़ु उथारनि। अञा ताईं इन इंतज़ार में आहिनि त आख़िर कहिड़ो सवाल पुछियो सोहराब सुमरो? मूंखे त सम्झ में नथी अचे ॻाल्हि त इन खे वठी वेही रहिया आहिनि माण्हू घणा। त आख़िर कहिड़ो सवाल हुयो? असांखां रस्ते में माण्हू रोके रोके पुछनि था, फ़ोन करे पुछनि था, पाड़े वारा दर खड़काए राति जो अची पुछनि था, दादा निंड नथी अचे राति जो, असांखे सवाल कहिड़ो हुयो? सो उहो सवाल जेको हुयो उहो असां पंहिंजी वीडियो में ॿुधायोसीं, पर माण्हुनि खे सम्झ में न आई ॻाल्हि। शायदि उहे पिया चवनि त आवाज़ु न आयो आहे जिते तव्हां चयो आहे त सवाल इहो हुयो। ईद परे न आहे, तव्हां ॾिसी वठिजो जेतिरो रिकॉर्ड थियो आहे शो, उन में ख़बर पइजी वेंदी त हिकिड़ो सवाल छा ॿिया केतिरा ई सवाल हुया, उहे कहिड़ा कहिड़ा सवाल हुया, उन मां माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा कहिड़ा सवाल हुया, कहिड़ो सवाल हुयो जंहिं ते कावड़ लॻी निगत नाज़ सां। नाज़रीन, तव्हां सोहराब सुमरे जी कहाणी उन जी ज़बानी ॿुधी त निगत नाज़ ऐं सोहराब सुमरे जो छा प्रॉब्लम हुयो। सो सोहराब सुमरे जेको ॿुधाइणो उहो ॿुधाए वरितो, ऐं मां तव्हां सां मिलंदुमि इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए सुठे वीडियो सां, कंहिं गाने सां, कंहिं सुठी गुफ़्तगूअ सां, कंहिं सुठे फ़नी वीडियो सां। तेसिताईं पंहिंजे दोस्त, होस्ट, सिंगर सईद तुनियो खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।